खैरपुर नाथन शाह यूनियन काउंसिल गाड़ी जे पाकिस्तान तहरीक इंसाफ के उम्मीदवारन जो मुख्तलिफ बिरादरन से कठ घर घर वर्क जारी पीपल्स पार्टी के उम्मीदवारन के शिकस्त ॾियण जो अज़म। तफ़सीलन मूजिब खैरपुर नाथन शाह यूनियन काउंसिल गाड़ी के उम्मीदवारन पारां कठ घुरायो वियो। मुख्तलिफ बिरादरन के चङनि मुड़सन रईस अली रज़ा गाड़ी, रईस नबीदाद चांडियो, खालिद नबी खोसो, रईस गुल हसन गाड़ी, जावेद गाड़ी, अब्दुल लतीफ गाड़ी ऐं ॿियनि जो चवण हुयो त यूनियन काउंसिल गाड़ी में पीपल्स पार्टी के इबरतनाक शिकस्त ॾींदासीं। पीपी वारन यूसी के तरक्याती कमकारन खां महरूम रखियो आहे। पीपी वारन सदाई भुट्टे जे नाले ते वोट वरता आहिनि। हाणे उहा पीपल्स पार्टी नाहे रही, हाणे त ज़रदारी लीग आहे। पीपी वारा मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जा कलाम एकू साउंडन ते वॼाए ग़रीब अवाम के नचाईंदा आहिनि। हाणे अवाम हुननि खे सुञाणे चुको आहे। यूसी गाड़ी जो अवाम अज़म कयो आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ जे उम्मीदवारनि चेयरमैन उम्मीदवार डॉक्टर शाहनवाज़ गाड़ी, इरफान खोसो, दिलावर गाड़ी जे समूरे पैनल के वोट ॾेई कामयाब कंदासीं।